बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, जीअं त ही कलाम सिंध जे मुतासिर माण्हुनि जे लाइ आहे, छो जो हिन बोड तमामु माण्हू बेघर करे छॾिया, तमामु नुक़सानु थियो आहे। असांजे सिंध जा मारवाड़ा जेका सिंध बाबुल इस्लाम सॾिजे थी, अॼु उन सिंध धरती जा माण्हू बेघर परेशान बेघर हिक गिरह जे लाइ वाॼाइनि था। असीं पंहिंजे ख़ालिक़ अकबर अल्लाह ताला पंहिंजे मालिक कुलशैन क़दीर खां माफ़ी जा तलबगार आहियूं। हे मुंहिंजा मौला, तोखे वास्तो आहे पंहिंजे हबीब जो, पंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा सरकार जिन जो, पंतन पाक जो, त तूं सिंध ते ऐं सिंध जे मारवड़नि ग़रीब अबोज इंसाननि ते रहमो करम फज़ल कर। ही कलाम शाइर भा अली नवाज़ छछर साहब जिन जो आहे। मुंहिंजा साहिब रब सतार सिंध जी पारत थई, मुंहिंजा साहिब रब सतार सिंध जी पारत थई, कर बेड़ा सिंध जा पार सिंध जी पारत थई, कर बेड़ा सिंध जा पार सिंध जी पारत थई। या खुदा या खुदा या खुदा या खुदा, मुंहिंजा साहिब रब सतार सिंध जी पारत थई, कर बेड़ा सिंध जा पार सिंध जी पारत थई। पेट ख़ातिर दर दर मूं त पिनंदे मारू ॾिठा आहिनि, बुख ते रोई रोई सुम्हंदे मारू मूं त ॾिठा आहिनि। अथई बुख ते नंढड़ा ॿार सिंध जी पारत थई, अथई बुख ते नंढड़ा ॿार सिंध जी पारत थई, कर बेड़ा सिंध जा पार सिंध जी पारत थई। या खुदा या खुदा या खुदा या खुदा, अली नवाज़ छछर जी हिकिड़ी इल्तिजा रब पूरी कर, पंहिंजे पीरीअ जे सदके मौला माफ़ीअ जी मंज़ूरी कर। आयूं गंदा सभई गुनहगार सिंध जी पारत थई, कर बेड़ा सिंध जा पार सिंध जी पारत थई, कर बेड़ा सिंध जा पार सिंध जी पारत थई। या खुदा